अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबा हाला मुंहिंजो कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॻाल्हि सिर्फ़ु अहसास जी आहे। कंहिंखे ॿिनि पलनि घड़नि में अची वेंदी आहे ऐं कंहिं सॾनि खां पोइ बि कोन ईंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॻाल्हि सिर्फ़ु अहसास जी आहे। कंहिंखे ॿिनि पलनि घड़नि में अची वेंदी आहे ऐं कंहिं सॾनि खां पोइ बि कोन ईंदी आहे। मुंहिंजी दिलि चवे थी तूं अचानक साम्हूं अची वञु त तोखे सुकून सां ॿुधां। मुंहिंजी दिलि चवे थी तूं अचानक साम्हूं अची वञु त आऊं तोखे सुकून सां ॿुधां। तुंहिंजो लहजो तुंहिंजे लफ़्ज़नि जो ज़ाइक़ो समाज जे ज़रिए चखां अहसासु कहिड़ो थींदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॻाल्हि सिर्फ़ु अहसास जी आहे। कंहिंखे ॿिनि पलनि घड़नि में अची वेंदी आहे ऐं कंहिं सॾनि खां पोइ बि कोन ईंदी आहे। तोखे वेझो ॾिसी ऐं उन ॻाल्हि जो मुशाहिदो करणु चाहियां थो त तोखे वेझो ॾिसी ऐं उन ॻाल्हि जो मुशाहिदो करणु चाहियां थो त वाक़ई मोहबत ख़ूबसूरत थींदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॻाल्हि सिर्फ़ु अहसास जी आहे। कंहिंखे ॿिनि पलनि घड़नि में अची वेंदी आहे ऐं कंहिं सॾनि खां पोइ बि कोन ईंदी आहे। तुंहिंजे अहसास जो हिसो आहियां मूंखे पंहिंजो साथ मुयसरु कर। तुंहिंजे अहसास जो हिसो आहियां मूंखे पंहिंजो साथ मुयसरु कर। मूंखे ख़ुशि थियणु ॾे मुंहिंजी अहिड़ी ख़्वाहिश आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॻाल्हि सिर्फ़ु अहसास जी आहे। कंहिंखे ॿिनि पलनि में अची वेंदी आहे ऐं कंहिं सॾनि खां पोइ बि कोन ईंदी आहे। जंहिं इंसान जे अचण सां असांखे ज़िंदगी पुरसुकून महसूसु थींदी आहे। जंहिं इंसान जे अचण सां असांखे ज़िंदगी पुरसुकून महसूसु थींदी आहे उन इंसान जे बदिलजण सां हर शइ तां दिलि ॼणु खॼी वेंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॻाल्हि सिर्फ़ु अहसास जी आहे। कंहिंखे ॿिनि पलनि घड़नि में अची वेंदी आहे ऐं कंहिं सॾनि खां पोइ बि कोन ईंदी आहे। मोहबत जो अहसासु पहिरीं त तमामु घणो प्यारो ऐं मिठो थींदो आहे। मोहबत जो अहसासु पहिरीं त तमामु घणो प्यारो ऐं मिठो थींदो आहे। मोहबत हिकु ख़ूबसूरत जज़्बो आहे जेको ख़ूबसूरत दिलि खे अता थींदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॻाल्हि सिर्फ़ु अहसास जी आहे। कंहिंखे ॿिनि पलनि घड़नि में अची वेंदी आहे ऐं कंहिं सॾनि खां पोइ बि कोन ईंदी आहे।